सरदार ॿ टे ॼाणा थी विया आहिनि को शिकार ई हथ न आयो आहे। अॼु हली को अहिड़ो शिकार कराए जो ईअं सफ़ा बंबू थी वञे। साथियो सरदार जे तर में त कुतो बि बुख न आहे मो त पोइ असां कहिड़ो बुख मरंदासीं। सरदार असां तोसां बुख जी ॻाल्हि न कई, असांखे शिकार करणो आहे शिकार। नूरा तूं ए जुमो निकिरी वञो बंद ते जेको शिकार हथ अचेव उनखे खंभे खणी अचो वञो। केरु तव्हां छो मूंखे अॻिवां था कयो? उते हलो त उते था तोखे ॾसूं त असां केरु आहियूं। हलो रे अॻियां थी। सरदार नूरो शिकार खणी थो अचई। ये सुखड़ी भला किथों अच कव? सरदार शहर वारे रस्ते नु पियो पहुचे लगे थो त वॾी पार्टी आ। अरे छोरा लगाए पंहिंजे माइटनि ने फोन त 5 लाख रुपया ॾे इन्हनि 5 लाख रुपया तॾहिं तोखे आज़ाद कंदासीं न त ॿी सूरत में तुंहिंजो लाश उन्हनि खे बंदता मिलंदो बंदता। सरदार मां पंहिंजे मालिकनि ॾे फोन कयां थो। अरे साथियो ॾियोसि हिनखे फोन त पंहिंजे मालिकनि ॾे फोन करे। अरे छोरा ए हालो हालो मालकी भला थींदे भी जा निंधण कोई। सरदार मां निंधण को न आहियां मुंहिंजो धणी ईंदो। अरे छोरा जेकॾहिं तुंहिंजा माइट 5 लाख रुपया न खणी आया न त वापसी में तुंहिंजो लाश खणी वेंदा लाश। टोला इते छो वेठो ही? शींहं जो भला कारे तो सफा कावड़ में ही। तोखे ख़बर भी आहे त मां कावड़ में हां कोई तो भजी छो न थो? बाबा माफी दे माफी। अजीब है गरीबन मानू असाने गोठ जा। अरे छोरा तुंहिंजा भला मालिक ईंदा या न? ईंदा त ज़रूर पर पंहिंजे टाइम ते ईंदा।
ॻाल्हि पैसा पूरा खणी आई या घटि खणी आई? पैसा पूरा हे वठो पैसा मुझे भाउ खे आज़ाद कयो। हाणे त मुझे भाउ मां हथ कढो त असां घर वञूं। साथियो छोरे माथा कढो त हाणे वञे। असां वञी था सघूं। वञो हाणे वञो। नूरा ॾिसो पैसा पूरा आणजा न। सरदार ही त वॾो को डीलर हो, इन ॻाल्हि में त को शक ई न आहे। सरदार ही त थेलो खाली आ। अरे पैसा त तो वठा न, अंधो आहियां ॾिठा ई न पारियूं। सरदार माफ़ी सरदार, गलती थी वई आ। साथियो अचो त हुननि जे पोयां था हलूं। तू पासो वठी निकिरी वञ, मां पाण हिननि सां पुॼां थो। ठीकु आहे दादा ठीकु आहे। साथियो तव्हां पंहिंजी पोजीशन संभालियो। नहीं जाना। अच्छा ही धीरे मेरा संभाल जा रे। अच्छा ही जी अस्सलाम वालेकुम। भाई सलाम उस्ताद, तू हिते कीअं वाह? का गोली लगी पई या ओली सोली? वॾी ॻाल्हि त इहा पहिरें नंबर जो ठग आहे। धाड़ेलनि सां बि ठगी करे उन्हनि खे अलाह ॾे मोकिले छॾियईं। सलाम आहे यार मूंखे तुंहिंजी बहादुरी खे, जो तुंहिंजे भाउ खां 5 लख रुपया पिया घुरनि, उन पारो ॾिनई त आऊं थो रहंदो हिन असांजे ॻोठ में धाड़ेलनि जो आज़ार ई ख़तमु कराए छॾी था। माशाअल्लाह तमामु बहितरीनु बाबा, तमामु बहितरीनु। तो जहिड़ा माण्हू अगरि हर ॻोठ में हुजनि न त कंहिं बि ॻोठ में न धाड़ेल जी हले, न कंहिं वॾेरे जी, न कंहिं भोतार जी। अदा वाह वाह, मुंहिंजो त तोखे सलाम आहे।